मलीर अवामी प्रेस क्लब मलीर जी जॉइंट सेक्रेटरी ग़ुलाम अली गुंद जे घर ते हमिलो कयो वियो आहे। हिन सिलसिले में अवामी प्रेस क्लब मलीर वाक़े जी सख़्त मज़म्मत कंदे गॾियल हंगामी इजलास में जवाबदारनि वहीद गुंदर ऐं रियाज़ गुंद जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो आहे। साफ़ी ग़ुलाम अली गुंदर हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो त वहीद गुंदर ज़ाती मसइलनि खे बुनियाद बणाईंदे गुज़िर ॾींहुं मुंहिंजे ॻोठु नौशेरवां गुंदर पहुतो, जंहिंखे इलाइक़े जे बासिरनि रियाज़ गुंद जी पुट पराई हासिल आहे, जंहिं मुंहिंजे घर अंदरि दाख़िल थी मुंहिंजी ग़ैर मौजूदगी में मुंहिंजी बीमार घरवारी ते तशद्दुद कयो, जंहिं सबबि हू बेहोश थी वई। इतला मिलण ते फौरी तौर ते घर पहुतसि त ज़ख़्मी थियल घरवारी खे अस्पताल पहुचायो, इलाज करायो। हुन चयो त हुन अख़लाक़ी तौरु राॼ जे चङनि मुड़ुसनि खे दाह ॾिनी आहे, पर हमलेआवरनि कंहिं बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहिनि। मजबूर थी संदनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ पंहिंजे इदारे पहुतो आहियां ऐं मुतालबो कयां थो त IG सिंध, SSP मलीर ऐं SHO गडाब ऐं ॿिया आला अमलदार जवाबदारनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कनि। वाक़े ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब मलीर जे सदर जमशेद ज़हरानी जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ मरहलेवार तहरीक हलाइण जो ऐलान कयो आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।